नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सेवण खां ख़बर ॾींदा हलूं त सेवण शरीफ़ में बाट पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ भगोटरी जे रवासिन जो औरतुनि ऐं ॿारनि सां गॾिजी एहतजाज मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन रोज़ी ख़ान शाहाणी, मोहम्मद यूसुफ, मसामा समी शाहाणी साफ़िन आॾो दाहींदे चयो त असांजे नौजवान पुटु मीर हज़ार ख़ान शाहाणी तक़रीबन 10 साल अॻु शादी कई, जंहिंमां हुनखे को बि औलाद न हो। मीर हज़ार जी घरवारी पंहिंजे माइटनि में कुझु ॾींहं लाइ घुमण वई हुई, जंहिंखे वापसि वठी अचण लाइ 2 महीना अॻु मीर हज़ार पंहिंजे सहुरनि ॾांहुं वियो हो। हू वापसि घर मोटी न सघियो आहे। मुज़ाहिरीन इल्ज़ाम लॻाईंदे वधीक चयो त असांजे नौजवान मीर हज़ार ख़ान शाहाणी खे सहुरनि क़त्ल करे गुम करे छॾियो आहे। जंहिंखां पोइ मीर हज़ार शाहाणी जा सहुरा पुलिस जी मदद सां हिननि मथां मुसलसल कूड़ा केस दाख़िल करे खेनि फासाए रहिया आहिनि। जॾहिं त हू पुलिस वटि बार बार पंहिंजे नौजवान जी तलाश करे वापसि करण लाइ वञी रहिया हुआ त पुलिस हुननि जी मदद करण बजाए परेशान करे रहिया आहिनि। हिननि चयो आहे त असां पंहिंजे लापता नौजवान जी तलाशी लाइ DSP मंझांद, SHO सन ऐं SHO बाट वटि बार बार वेंदा रहिया आहियूं, मगर संदसि जी कंहिं बि का बि कानूनी मदद न कई आहे। मुज़ाहिरीन आला इख़्तियारनि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP जामशोरो समेत आला इख़्तियारनि खां लापता नौजवान जी तलाश करे ॾियण ऐं इंसाफ़ करण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।